वेलकम बैक। वापस अची चुका आहियूं असां एंड जीअं त आवाज़ टीवी जी कोशिशूं हूंदियूं आहिनि, ख़ासि तौर ते असांजे शो जी, असांजे डायरेक्टर जी, मुंहिंजी इहा कोशिशि हमेशह हूंदी आहे त जेके टैलेंट, जेके हिडन टैलेंट आहिनि उन्हनि खे तव्हांजे साम्हूं वठी अचूं। एंड असां सां गॾु उहे हिकु ज़बरदस्त गेस्ट ॿिया मौजूदु आहिनि हिते, जेके उहे त न्यूज़ जी फील्ड सां बि वाबस्ता आहिनि एंड डिफरेंट उन्हनि जी फील्ड आहे, बट उहे पाण हिकु सुठा सिंगर बि आहिनि एंड इहा इलाही पुराणी ॻाल्हि आहे पर उहा स्क्रीन ते अॼु ईंदी। सो अॼु असां वेलकम कंदासीं, इलाही ज़बरदस्त गेस्ट मौजूदु आहिनि, सूरज सिंधी, उन्हनि खे असां वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो तव्हां? बिल्कुलु ठीकु ठाक। सभिनी खां पहिरीं वेलकम कंदासीं एंड इहो तव्हांजो डेब्यू थींदो हिते, पहिरियों शो, राइट? जी जी बिल्कुलु। त पोइ पहिरियों शो एंड वरी तव्हांखे एज़ अ सिंगर असां घुरायो आहे, त ऑब्वियसली तव्हांखे सभिनी खां पहिरीं त वेलकम कंदासीं। पहिरीं तव्हां मूंखे ॿुधायो त इहो शौक़ु तव्हांखे थियो कीअं? इहो शौक़ु तमामु पुराणो, नंढे हूंदे खां वठी, जॾहिं स्कूल में ॻाईंदा हुआसीं मुख़्तलिफ़ शोज़ में, ऐं ख़ासि करे जॾहिं सरमद जो दौरु हुयो, 90 वारे दौर में असां नंढड़ा हूंदा हुआसीं, पोइ मुख़्तलिफ़ स्कूलनि में असां क़ौमी गीत ॻाराईंदा हुआ ऐं बाक़ाइदे मुक़ाबला थींदा हुआ, ऐं पोइ बाक़ाइदे मूं सिखिया वठी अची कराची में 1999 ईस्वी में अची ज़ाहिद शेख खां, ऐं पंहिंजो हारमोनियम जो बशीर अहमद सोलंकी, ऐं असांजी टीम में जेको आहे सो बारी बि असां सां गॾु हूंदो हुयो। सही, मतिलबु तव्हां पुराणा साथी आहियो। अच्छा, त पोइ तव्हां को मिली करे को जॉइंट वेंचर कयो, तव्हां त ॿई मिली को डुएट ॻायो? असांजो बाक़ाइदे हिकिड़ो क्लब हुयो ऐं ग्रुप हुयो, म्यूज़िकल ग्रुप हुयो, ऐं गुलशन हदीद में हुनजी हिकिड़ी बाक़ाइदा ऑफिस हुई, ऐं हुन में असां गॾिजी शाम जो वेही प्रैक्टिस कंदा हुआसीं। जेकी नाला खयां अदा बशीर सोलंकी ऐं शफ़क़त हूंदो, ज़ाहिद शेख हूंदो, ऐं काफ़ी ॿिया दोस्त हूंदा हुआसीं। हुन में नंढो हिकिड़ो जीवन ज़ाहिद हूंदो, ज़ाहिद जो पुटु हूंदो, ऐं हाणे उहो माशा मूंखां वॾो थी वियो आहे। अच्छा, ही ॿई तॾहिं हिक जेतिरा हूंदा हुया, ज़ाहिद, शफ़क़त ऐं जीवन। तो उन हवाले सां तमामु घणा प्रोग्राम कंदा हुआसीं। उनखां पोइ वरी ज़ाहिर आहे माण्हू सबबनि जे करे पोइ हिक ॿिए सां घणो वक़्तु गॾु न रही सघियासीं, पोइ अलॻि अलॻि थी वियासीं, पर ईअं सम्झो त राब्ता आहिनि, ऐं चवंदा आहिनि न राब्ता आहिनि त रिश्ता बि आहिनि, जेके राब्ता न आहिनि त रिश्ता ई ख़तमु थी वञनि। असांजा राब्ता बहाल आहिनि, इन करे अॼु वरी ॿीहर राब्तो करे थो। माशाल्लाह, ज़बरदस्त। अच्छा, पहिरीं ॻाल्हि ॿुधायो, तव्हां चओ त असां हूंदा हुआसीं त हीअं हिननि जा जेके पुट आहिनि हिक ई उमिरि जा हुया, त वरी हिन ॻाल्हि खे इंडोर्स कंदसि। तव्हां छा चवंदा आहिनि, उहो असां अक्सर टीवियुनि में ॾिठो आहे त अमर जल जेको आहे उहो पीअण खां माण्हू हमेशह जेको आहे उहो जवान रहंदो आहे, ऑल दैट एॾियूं स्टोरीज़ पे ॾिसंदा हुआसीं। जल आहे, बाक़ी असां त हमेशह ई नलकनि जो पाणी पीतो आहे, असांखे त मिनरल वाटर बि नसीब न थियो आहे। पर बसि हिकिड़ी ईअं सम्झो त ख़ुशि मिज़ाजी जे करे बि शायदि, या शायदि पंहिंजी जेका तबियत आहे उहा शाइरानी तबियत आहे, ऐं हमेशह कल्ह बि कुझु ग्रुप आहिनि व्हाट्सएप जा, त उन ते बि कुझु दोस्तनि मुंहिंजियूं तस्वीरूं छॾियूं, ऐं उहे तस्वीरूं टहकनि वारियूं हुयूं। इतफ़ाक़ सां जीअं वॾो टहक ॾिबो आहे, चवनि त मूंखे कुझु दोस्तनि जेके कमेंट ॾिना, चवनि त भला तूं सुम्हंदो बि ईअं आहीं छा? सो खिलणो मिलणो माण्हू हुजण जे करे ई शायदि तबियत पंहिंजी ईअं रही आहे, ऐं जेका पंहिंजी ढांचो आहे, जिस्मानी बनावट आहे, उहा शायदि ईअं ई आहे। न, माशाल्लाह, वाकई हिन ॻाल्हि खे एप्रिशिएट करणो पवंदो। त तव्हांजी जेकी ख़ुशि मिज़ाजी, तव्हांजो जेको हर वक़्तु तव्हां स्माइल कंदा रहंदा, ऐं हिन सां वाकई तव्हां माण्हुनि जी शिकिल ते झुरियूं कोन ईंदियूं आहिनि, त इहे छोकिरियुनि लाइ ऐं छोकिरनि लाइ हिकिड़ो टोटको बि आहे। हाणे शफ़क़त जो ई मिसाल वठो न, जंहिं दौर जी ॻाल्हि करे थो, गुलशन हदीद में जॾहिं पाण हुते गॾु रहंदा हुआसीं या गॾु प्रोग्राम कंदा हुआसीं, तॾहिं शफ़क़त खे तव्हां ॾिसो हा त तमामु बिल्कुलु हिकिड़ो नंढो छोकिरो, ऐं मां हीअ सम्झंदो की कीअं हिनखे हिन उमिरि में ॻाइण जो शौक़ु कीअं थियो आहे, मां तॾहिं बि एतिरो ई हुयुसि। अच्छा, बल्कि तव्हां खां हिननि खां थी पुछां, मूंखे ॿुधायो त पहिरीं ऐं हींअर में डिफरेंस आयो आहे? कुझु बि कोन, को बि साॻियो ई आहे जीअं हुयो, असां ॾिठो होसीं नंढे हूंदे, अॼु बि उहो ई था ॾिसूं। ऐं हक़ीक़त आहे त इहो सॼो जेको दारो मदार आहे, इंसानु साॻियो जेको रहे थो, पूरो थी पोइ बि जवान थो लॻे, माना चहिरे मां उहो सॼो दारो मदार दिलि ते आहे।
दिलि हुनजी साफ़ आहे, जंहिंजी दिलि साफ़ आहे छो त सॼे जिस्म जी बादशाह दिलि आहे। बिल्कुलु जॾहिं दिलि साफ़ आहे त पोइ माण्हू सॼी ज़िंदगी उअं ई थो रहे। बिल्कुलु सही था चओ। मतिलबु तव्हां ईअं ई ॾिठो जॾहिं तव्हां नंढा नंढे हूंदे वॾा थिया तॾहिं बि ईअं ई आहे। वॾा असां वॾा थी विया आहियूं, असां हिन खां वॾा था लॻूं अचूं। बिल्कुलु इंशाल्लाह ईअं थींदो त जॾहिं अख़बार में फोटो ईंदो त हुन में इन ई तस्वीर में नज़र ईंदा बारी बड़े जो आख़िरी दीदार। सही आहे बिल्कुलु। ऐं असां तव्हांजी वॾी उमिरि लाइ दुआ था कयूं। ईअं तव्हां छो था चओ? तव्हां अहिड़ी ॻाल्हि तव्हां बि ईअं था चओ। चऊं पिया न त एवरग्रीन आहिनि, एवरग्रीन। अच्छा असां ज़ाहिर आहे हाणे तव्हां सां गॾु मौजूदु आहियो, असां हिननि खे त इलाही ॻाल्हायोसीं त चवंदा त रुगो मां ॻायां पियो, त ज़ाहिर आहे हाणे तव्हां बि हिते आहियो, तव्हां बि असांखे कुझु ॿुधायो त सही। लतीफ़ साईं जी जेको आहे सवाई आहे ज़बरदस्त। साहेड़ी का साहेड़ी। जेॾियूं मुंहिंजा ठवया नेलन सुधा निकिरी कुल्फ कड़ा जेॾियूं मूंखे सांढिणु सूरतियां संढे हो त वयाम पोइ सुबुह जाॻिया सुपरी आहेड़ी का साहेड़ी जा मूंखे पुनल परचाए ॾे, आहेड़ी का साहेड़ी जा मूंखे पुनल परचाए ॾे, आहेड़ी का साहेड़ी, आहेड़ी का साहेड़ी, आहेड़ी का साहेड़ी जा मूंखे पुनल परचाए ॾे, आहेड़ी का साहेड़ी जा मूंखे पुनल परचाए ॾे। करको वाको वसवे हुन मुंद बंभोर में कड़ी ॾाढे डूंगरे पेर पुन्हूअ जो पस डोरण मंझां ॾस पवंदी हो त पुन्हूअ जो वींदसि रहंदसि कीन की, वींदसि रहंदसि कीन की, मां वींदसि रहंदसि कीन की, हो वींदसि रहंदसि कीन की, वींदसि रहंदसि कीन की, मां वींदसि रहंदसि कीन की, पोखा पोखा लाहेड़ी जा मूंखे पुनल परचाए ॾे, पोखा पोखा लाहेड़ी जा मूंखे पुनल परचाए ॾे, आहेड़ी का साहेड़ी, आहेड़ी का साहेड़ी, आहेड़ी का साहेड़ी, आहेड़ी का साहेड़ी, आहेड़ी का साहेड़ी जा मूंखे पुनल परचाए ॾे, आहेड़ी का साहेड़ी जा मूंखे पुनल परचाए ॾे। मूं संग सुञाणे न कयो बूंदन सठि भेतरी कोहारे जी कान रतीअ जी रिहाण अची अड़ायम जतसी ॾींदसि बाहि बंभो रखे, ॾींदसि बाहि बंभो रखे, मां ॾींदसि बाहि बंभो रखे, ॾींदसि बाहि बंभो रखे, ॾींदसि बाहि बंभो रखे, मां ॾींदसि बाहि बंभो रखे, चैन कुंडन खां ठाहेड़ी जा मूंखे पुनल परचाए ॾे, चैन कुंडन खां ठाहेड़ी जा मूंखे पुनल परचाए ॾे, आहेड़ी
साहेड़ी आहेड़ी का साहेड़ी आहेड़ी का साहेड़ी आहेड़ी का साहेड़ी आहेड़ी का साहेड़ी जा मुखे पुनल पर चाए दे आहेड़ी का साहेड़ी जा मुखे पुनल पर चाए दे डोरा पो पहिरियों चवंदस पिरीअ खे मेहणनि पेर पिछूं कया बेली पिरियूं छिनियूं तो रहम न पन रूह में बेली कदुर न मुंहिंजो को हाणे वाको कंदसि वो मुंहिंजो जबल थो जाड़ू करे अदियूं शाह लतीफ़ चए लालो लालो लतीफ़ चए बेली भिट जो घोट लतीफ़ चए अदियूं शाह लतीफ़ चए लालो लालो लतीफ़ चए बेली भिट जो घोट लतीफ़ चए मुंहिंजो हितड़े छाहेड़ी जा मूंखे पुनल पर चाए ॾे मुंहिंजो हितड़े छाहेड़ी जा मूंखे पुनल पर चाए ॾे आहेड़ी का साहेड़ी 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 जा मूंखे पुनल पर चाए ॾे आहेड़ी का साहेड़ी जा मूंखे पुनल पर चाए ज़बरदस्त मज़ो अची वियो एंड तव्हां त वाकई ज़बरदस्त ॻाईंदा आहियो मतिलबु सुरनि जा पक्का आहियो तव्हां पर ख़ैर मूंखे त सुरनि जी एतिरी ख़बर न पर जेसि ताईं मूंखे सम्झ में अचे पियो थोरो घणो पर एॾा पका कोन्हे हा एतिरो मूंखे एतिरो ख़बर न आहे पर वाकई तव्हांजो मतिलबु इलाही सुठे जीअं तव्हां हाई नोट्स में ते पिया तव्हां ॻायो त ऑब्वियसली एप्रिशिएट करणु घुरिजे अच्छा तव्हां असांखे का उर्दू गज़ल न ॿुधाईंदो अॼु मूंखे तव्हां अॼु मां हिते वेठी आहियां न मां रुॻो ॿुधण लाइ वेठी आहियां त का असांखे का उर्दू गज़ल तव्हां असांखे ॿुधायो उर्दू गज़ल बिल्कुलि ॿुधाइबो कहिड़ो ॿुधाइबो कहिड़ो इन जे लाइ ब्रेक ज़रूरी आहे इन जे लाइ ब्रेक ज़रूरी आहे यकीनन पोइ वठूं था ब्रेक खां पोइ वापसि अचो वापसि अची करे तव्हांखे चवनि था की केॾा न वञो ओके जी वेलकम बैक एंड भाई साहब हाणे तव्हां असांखे ॿुधाईंदो हिकु उर्दू गज़ल त थी वञे ही आहे त असल में सिंधी गज़ल जवाद जाफ़री असांजो सिंध जो तमामु सुहिणो शाइर आहे तोखे चाहियोसीं ज़िंदगीअ वांगुरु थी न हासिल सघे ख़ुशीअ वांगुरु उनजो मूं उर्दू में कोशिशि करे हिकिड़ो मंज़ूम तर्जुमो कयो आहे ओके उहो तव्हांखे ॿुधायां थो बिल्कुलु 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 तुझको चाहा था तुझको चाहा था जिंदगी की तरह जिंदगी की तरह तू नहीं मिल सका तुझको चाहा था जिंदगी की तरह तू नहीं मिल सका खुशी की तरह तुझको चाहा था जिंदगी की तरह हुस्न वालों में
तरह तू भिटाएगी, शायरी की तरह तू नहीं मिल सका, खुशी की तरह तुझको चाहा था, जिंदगी की तरह। दुनिया वालों से भी मिले धोखे, दुनिया वालों से भी मिले धोखे, तेरे चेहरे की सादगी की तरह, तेरे चेहरे की सादगी की तरह तू नहीं मिल सका, खुशी की तरह तुझको चाहा था, जिंदगी की तरह। तेरे बिन जाफरी तो रहता है, तेरे बिन जाफरी तो रहता है, अपने घर में भी अजनबी की तरह, अपने घर में भी अजनबी की तरह तू नहीं मिल सका, खुशी की तरह तुझको चाहा था, जिंदगी की तरह तू नहीं मिल सका, खुशी की तरह तुझको चाहा था, जिंदगी की तरह। बस हिन जो अगरि तव्हां ॿिनि लाइनुनि जो सिंधी वर्जन ॿुधाए छॾींदा त छा ई ॻाल्हि थी वेंदी। तोखे चाहियोसी जिंदगी वांगे, तोखे चाहियोसी जिंदगी वांगे, थी न हासिल सघे खुशीअ वांगे, तोखे चाहियोसी जिंदगी वांगे। वाह ज़बरदस्त, मज़ो अची वियो। ऐं तव्हां हिनखे सॼो ट्रांसलेट कयो उर्दू में, पोइ वरी तव्हां हुनखे उन ई म्यूज़िक उन ई रिदम में ॻायो आहे, कोशिश कई आहे, कोशिश कई आहे पर ज़बरदस्त कोशिश कई आहे। आई मस्ट से तव्हांजी ज़बर मज़ो आयो ऐं ॿुधी हिकिड़ो सुकून मिलंदो आहे न।
उहे सुकून पियो मिले। अच्छा मूंखे इहो ॿुधायो त मां भाई साहिब सां त ॻाल्हाए चुकी आहियां, पहिरीं शो में बि हुननि खां पुछी चुकी आहियां कीअं आयो हिन फील्ड में, छा थियो। तव्हां खां मां इहो पुछंदसि त न्यूज़ जी फील्ड वरी पोइ सिंगिंग ऐं ही मतिलबु ॿई डिफरेंट पासा आहिनि न, हिकु नॉर्थ ऐं साउथ। अलॻि अलॻि हा बिल्कुलु। सहाफ़त में असल राग थोरा सो ॻाईंदो, ओतिरो को दोस्त हिन फील्ड में वठी आयो सहाफ़त तरफ़। सही। हुन खां पोइ हलंदे वरी जेको आहे सो सहाफ़त खे थोरो साइड ते रखी वरी आउं पंहिंजी असल फील्ड ते हलियो आहियां, म्यूज़िक। अच्छा म्यूज़िक में तव्हां पंहिंजे एल्बम कढण जो कॾहिं सोचियो पिया? न, छो त मूं इहो सोचे छॾियो जेसि ताईं फुल तयारी न कबी, बाक़ाइदे सिखबो न, एतिरो माण्हू सिखे जो कुझु अचे राग जे हवाले सां। बिल्कुलु बिल्कुलु। कुझु अचे, रियाज़त त अचे, घटि में घटि माण्हू रियाज़त करे। उन खां पोइ जेको आहे सो मुख़्तलिफ़, मूं सॼी सिंध में ॻायो आहे, मुख़्तलिफ़ प्रोग्राम कया आहिनि, ख़ासि करे अदबी जेको आहे सो प्रोग्रामनि में मूंखां लतीफ़ जी वाई ॿुधी वेंदी आहे, ॿोली मुंहिंजी बांभणियाणी अला, बिना म्यूज़िक जे प्रोग्राम स्टार्ट थींदो आहे जॾहिं, अच्छा उन वक़्तु सॼी सिंध में मूं उहा वाई ॻाई आहे। वाह ज़बरदस्त। अञा बि दोस्त घणा जेको आहे सो माना चवंदा वाई ॿुधायो, ॿोली मुंहिंजी बांभणियाणी अला। ज़बरदस्त। पोइ तव्हां असांखे कॾहिं पिया ॿुधायो, मतिलबु तव्हां ईअं त असांखे पहिरीं ॿुधायो ई कोन, तव्हां अचानक असांखे सभई फरमाइश कंदा त पोइ असां ॿुधूं। सुखन वारी सदा वो हो मता का मूसी करे अंदर जनी अधा वो हो डूंगर से डोरी दियूं हो बोली मुझी वो बोली मुझी वो बोली मुझी बांभणियाणी अला हो नया खान खटियाणी बोली मुझी नंढड़े लाकू दुख ॾिठा हो सूरन में वो सूरन में जिंद साणी अला हो नया खान खटियाणी बोली मुझी सरजसता सुखवया हे बई पूर हो मुन माण्य नसीब थिया माणीअ जे उथल जे कल्ब में हो कुर्ब जो काढ़ो हो
निहारो हो सभु रंगी दशरथ सी लुढ़ंदी आयसे लहर में विच मां लुढ़ंदी आयसे लहर में विच मां हो पतोड़ियसि न पाणी अला हो नया खान खटियाणी बोली मुझी अदियूं शाह लतीफ़ चवे भिट जो घोट लतीफ़ चवे हो सैयद थी दमे साणी अला हो नया खान खटियाणी बोली मुझी वाओ ज़बरदस्त ऐं ब्रेक आहे ब्रेक ॾाढो त पोइ वापसि अची जॉइन कंदासीं वापसि अचूं था थोरी देरि में ब्रेक वठणी आहे ब्रेक खां पोइ वापसि था अची किरण वञिजो वेलकम बैक वापसि अची चुका आहियूं एंड टाइम जी ख़बर ई नथी पए जॾहिं असां ॻाल्हाइण वेहूं था ऐं ख़ासि तौर ते जॾहिं म्यूज़िक गॾु हुजे ऐं अहिड़ा सुठा असांजा सिंगर्स सां गॾु हुजनि त उहो ई टाइम जी ख़बर नथी पए ऐं तव्हांजो टाइम ईअं ई उॾामजी थो वञे हींअर अॼु त मज़ो बि वधीक म्यूज़िक ॿुधण में अचे पियो ऐं मां बैक टू बैक मोड ॿ सिंगर मौजूदु आहिनि पहिरीं हिते थी फरमाइश कयां पोइ हुते थी फरमाइश कयां पोइ हिते थी फरमाइश कयां पोइ हुते थी फरमाइश कयां सो इहो ज़बरदस्त हिकिड़ो एक्सपीरियंस आहे न तव्हां जॾहिं म्यूज़िक ॿुधंदा आहियो त तव्हांजा इलाही सारा टेंशन्स उते ई रिलीज़ थी वेंदा आहिनि तव्हां छो जो हर कंहिंजी लाइफ में टेंशन्स आहिनि ऐं जॾहिं असां टेंशन्स जी ॻाल्हि कयूं था त इलाही अहिड़ा मसइला हूंदा आहिनि जंहिंमें असां सिवियर क़िस्म जे डिप्रेशन में हलिया वेंदा आहियूं त या त ॿाहिरि निकिरणु घर खां हिकिड़ी खुली फिज़ा में हुजणु पार्क वार्क में हलियो वञणु ऐं तॾहिं तव्हांजो डिप्रेशन ख़तमु थींदो आहे ऐं ख़ासि तौर ते जॾहिं तव्हां म्यूज़िक सुठो म्यूज़िक ॿुधंदा आहियो तॾहिं तव्हांजो स्ट्रेस लेवल डाउन थी वेंदो आहे सो ईअं आहे या न आहे तव्हां ॿई हिन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कंदो या न कंदो इतफ़ाक़ कयां थो बाक़ी हाणे शफ़क़त पंहिंजी राय अच्छा तव्हां ॿई सिंगर्स आहियो त तव्हां ॿिन्हिनि जो मतिलबु ऑब्वियसली इंसान बि आहियो ऐं तव्हां बि कंहिंखे ॿुधो आहे इंस्पिरेशन्स हूंदियूं आहिनि त तव्हांजी बि को न को इंस्पिरेशन रही हूंदी कंहिंखे तव्हां ॿुधो हूंदो जंहिंखे ॿुधण खां पोइ तव्हांखे लॻो हूंदो त असां सिंगिंग करे सघूं था तव्हांजी इंस्पिरेशन कहिड़ी कुमार सानू जा गीत ॿुधंदा हुआसीं ॾाढा अच्छा हा कुमार सानू माना तमामु बहितरीनु गीत हाणे त रिमिक्स थी विया आहिनि फनकार बि रिमिक्स अची विया आहिनि एग्ज़ैक्टली सो उन वक़्तु तमामु सुठा फनकार हुया ऐं वरी सरमद जे जेको आहे सो जॾहिं दौरु हूंदो हुओ सरमद जा गीत ॿुधंदा हुआसीं त वरी उनखे ॻाईंदा हुआसीं त अञा वधीक भलो लॻंदो हुयो सही त मतिलबु तव्हांजी इंस्पिरेशन कुमार सानू ऐं पोइ वरी सरमद सिंधी मतिलबु तव्हांजी जेकी म्यूज़िक में अचण जो जेको सबबु हो इहो त तव्हां उन्हनि खे वधीक ॿुधो ऐं तव्हांजो ईअं सम्झो 3-4 सिंगर अहिड़ा हुया जिन खे मां तमामु घणो दिलचस्पीअ सां ऐं गौर सां ॿुधंदो हुउसि ऐं इंस्पायरेशन खां वठंदो रहंदो हुउसि ख़ासि करे उस्ताद मंज़ूर अली ख़ान ऐं आबदा परवीन अनवर हुसैन बिस्तरो ऐं इन खां अलावा मोहम्मद यूसुफ वधि में तव्हां कंहिंखे फॉलो कंदा आहियो नेचुरली मुंहिंजी शायदि मुंहिंजी आवाज़ में जेको आहे फॉलो करण जो जेको अंदाज़ आहे उहो बरकत अली सां मिले जुड़े मां कोशिशि कंदो आहियां त बरकत अली जा जेके आहिनि गज़ल या उन स्टाइल में आवाज़ बि उन वांगुरु ई आहे हल्को आवाज़ आहे थोरो हाई पिच न आहे जो मां मतिलबु भलिया वॾी पिच वारा कलाम ॻाए सघां त गज़ल वारा जेकी गाना आहिनि या कलाम आहिनि गज़ल टाइप उहे ऐं बरकत अली तक़रीबन गज़ल वारियूं शयूं ॻाईंदो आहे मां कोशिशि कंदो आहियां त मां घणो उनखे फॉलो कयां तव्हांखां हींअर गज़ल बि ॿुधणी आहे मूंखे ऐं हींअर तव्हांखे असां उर्दू चयोसीं पर हाणे तव्हांखां असां सिंधी ॿुधंदासीं हिकिड़ी गज़ल
हाँ बिल्कुलु गज़ल ॿुधाईंदुसि तव्हांखे। आहे त उर्दू जो गज़ल आहे पर उन ई धुन ते मूं हिकिड़ी सिंधी शाइरी कई आहे, ओके तव्हांखे उहा ॿुधाए थो। नुसरत फ़तेह अली ख़ान जो गज़ल आहे आबी जा रुत बदल जाएगी, उन हिकिड़ी धुन ते मूं नंढड़ी कोशिशि कई आहे, उहा ॿुधायां थो मां तव्हांखे। ठीकु आहे। शाम थी पई भली या मिठा, शाम थी पई भली या मिठा, अॼु त मूं ॾे हली या मिठा, शाम थी पई भली या मिठा, अॼु त मूं ॾे हली या मिठा, शाम थी पई भली या मिठा, शाम थी पई भली या मिठा। तो सिवा जिंदगी ही सफ़ा, 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 हे किली या मिठा, शाम थी पई भली या मिठा, अॼु त मूं ॾे हली या मिठा, शाम थी पई भली या मिठा, शाम थी पई भली या मिठा। लोक जी करे न परवाह तूं, लोक जी कर न परवाह तूं, लोक जी कर न परवाह तूं, लोक जी कर न परवाह तूं, पंहिंजो वारिस अली या मिठा, शाम थी पई भली या मिठा, अॼु त मूं ॾे हली या मिठा, शाम थी पई भली या मिठा, है शाम थी पई भली या मिठा। तोले आसाए त्यूं ही अखियूं, 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 आती दिल जी गली या मिठा, शाम थी पई भली या मिठा, शाम थी पई भली या मिठा, अॼु त मूं ॾे हली या मिठा, शाम थी पई भली या मिठा, शाम थी पई भली या मिठा।
तुंहिंजूं ॻाल्हियूं वणनि एतिरियूं तुंहिंजूं ॻाल्हियूं वणनि एतिरियूं राग ॼण गुन कली आ मिठा शाम थी पई भली आ मिठा शाम थी पई भली आ मिठा अॼु त मुंदे हली आ मिठा शाम थी पई भली आ मिठा शाम थी पई भली आ मिठा शाम थी पई भली आ मिठा वाह ज़बरदस्त मज़ो अची वियो एंड ज़बरदस्त गज़ल ऐं थैंक यू सो मच त तव्हां आयो यकीनन तव्हां सां ॻाल्हाए हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो मज़ो आयो एंड ऑब्वियसली ॿई तव्हां गॾु कमु बि कयो आहे गॾु तव्हां स्टार्ट बि वरितो आहे ऑब्वियसली तव्हां सीनियर आहियो मां इन ते छा चवां अॻियां न सीनियर त तव्हां मूंखे न चओ त सही आहे छो जो कंहिं हिकिड़े वॾे तमामु मूसीकार हुयो क्लासिकल रागी उन खां जॾहिं पुछनि त भई तव्हां तमामु हिकिड़ा महान रागी आहे त उन ते फौरन उनखे कट करे ॻाल्हि खे चयो त ईअं सम्झो त मां अञा हिकिड़े समुंड जो किनारो आहे उनजे किनारे ते बीठो राग जेको आहे हिकिड़ो समुंड आहे ऐं उन समुंड जे किनारे ते मां ईअं सम्झो हिकिड़ो पथरियूं थो पियो मेड़ियां तो जॾहिं हू हेॾो वॾो रागी अहिड़ी वॾी ॻाल्हि थो करे त हाणे असां त उन लाइ उन यारो कुझु बि न आहियूं न सो सीनियर न चओ बाक़ी अॻिते तव्हांजी मर्ज़ी न बिल्कुलु ऐं इहो मतिलबु इन सां पंहिंजे इंसान जे ज़र्फ़ जी ख़बर पवंदी आहे एक्चुअली त इहो तव्हांजो ज़र्फ़ आहे जो तव्हां इहो चओ पिया पर ऑब्वियसली तव्हां सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात थी चुकी आहे एंड जीअं त तव्हां बि अञा इन सिंगिंग जे शोबे खे अञा कंप्लीटली न पर तव्हां अपनाइण जी कोशिशि पूरी कई आहे किनारे ते बीठा आहियूं बिल्कुलु बिल्कुलु कुझु सिखी वठो त हीअं त वेंदे वेंदे बि हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं बसि तव्हांखे बि आउं थैंक यू कंदसि त तव्हां आयो ऐं तव्हां आयो असांजे शो में एंड चवंदा आहिनि चार चांद लॻ गए त मज़ो अची वियो मां पंहिंजी सभई फरमाइशूं हिते हुते ॿिन्हिनि तरफ़ां जेको आहे पूरियूं करायूं आहिनि थैंक यू सो मच अचण लाइ इनशाला ॿिए कंहिं शो में तव्हांखे वरी घुराईंदासीं एंड मज़ीद जेकी ॻाल्हियूं रहिजी वयूं आहिनि यकीनन रहिजी वयूं हूंदियूं पर उहे असां पोइ वरी नेक्स्ट शो में कंदासीं इनशाला थैंक यू सो मच अचण लाइ वेंदे तव्हां छा ॿुधाईंदो असांखे उस्ताद बुखारी जो हिकिड़ो गीत आहे रुनो घणो अथमि लुशो घणो अथमि सठो घणो अथमि जान जान लुशो घणो थम सठो घणो थम जान जानी सठो घणो थम जान रुनो घणो थम लुशो घणो थम सठो घणो थम जान जानी सठो घणो थम जान समुंड मुंहिंजो गवाह थींदो समुंड मुंहिंजो गवाह थींदो ज़मीन ॾींदी बयान जानी ज़मीन ॾींदी बयान रुनो घणो थम जली जली थो कयां जालो लुची लुची थो चवां जमालो लुची लुची थो चवां जमालो जली जली थो कयां जालो लुची लुची थो चवां जमालो लुची लुची थो चवां कीअं हलां थो त जीअं हले थो जहान जानी त जीअं हले थो जहान रुनो घणो थम लुशो
अज़ीम आही कमाल वांगे हसीन सोणे ख़याल वांगे हसीन सोणे ख़याल वांगे अज़ीम आही कमाल वांगे हसीन सोणे ख़याल वांगे हसीन सोणे ख़याल वांगे कॾहिं त तुंहिंजो जमाल जलवो कॾहिं त तुंहिंजो जमाल जलवो जॾहिं कॾहिं अजवान जानी जॾहिं कॾहिं अजवान रुनो घणो अथम दुशो घणो अथम सठो घणो अथम ध्यान जानी सठो घणो अथम ध्यान समुंड मुंहिंजो गवाह थींदो समुंड मुंहिंजो गवाह थींदो ज़मीन ॾींदी बयान जानी ज़मीन ॾींदी बयान रुनो घणो अथम तटीअ थधीअ में डुके बुखारी सॼी हयाती सिकी गुज़ारी सॼी हयाती सिकी गुज़ारी तटीअ थधीअ में डुके बुखारी सॼी हयाती सिकी गुज़ारी सॼी हयाती सिकी गुज़ारी बचे बुढ़े खे यकीन थी वियो बचे बुढ़े खे यकीन थी वियो अञा